बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो तारीख़ी पस मंज़र ऐं तारीख़ी पस मंज़र में तव्हां सां शाज़मान चाणियो मुखातिब आहियां। त दोस्तो असांजो ही यूट्यूब चैनल नओं आहे ऐं जेतिरो थी सघे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजी सपोर्ट कयो। त अॼु असां टॉपिक खयो आहे, असां मौज़ू खयो आहे अयाश हुक्मरान समन जी हुकूमत सिंध ते कहिड़ो असरु विधो ऐं कीअं जेको आहे सो अरगून सिंध ते काबिज़ थिया। त हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं। त वरी बि तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश आहे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो दोस्तनि में शेयर कयो जीअं ॿिनि दोस्तनि खे बि ख़बर पई सघे। त जॾहिं जाम बाबीनो सिंध में हुकूमत करे रहियो त शाह बेग अरगून जे वालिद सिपी ते हमिलो कयो त दूल्हे दरिया ख़ान वॾी हिमत सां जंग करे शाह बेग अरगून जे पीउ खे शिकस्त ॾिनी। जॾहिं जाम बाबीनो जाम फेरोज़ जो जेको सो पीउ सिंध जो हाकिम हुयो त अरगूननि खे ज़रूरत न हुई जो हू सिंध ते हमिलो करे सघनि या सिंध में फुल लूट करे सघनि। एतिरी हिननि में तंहिं वक़्तु हिमत न हुई। त जॾहिं जाम बाबीनो वफ़ात कई ऐं जाम फेरोज़ तख़्त ते वेठो ही हिकु अयाश तबियत जो माण्हू हो। हिन हमेशह जेको आहे सो हुकूमत ते ध्यानु न ॾिनो ऐं जेके इलाइक़ा हिन जी हुकूमत में हुआ उन्हनि ते हिन हमेशह ध्यानु न ॾिनो। हिन ध्यानु जेको ॾिनो पंहिंजी अयाशी ते ॾिनो। काफ़ी माना अयाश क़िस्म जो ही जेको आहे सो माण्हू आहे। पर तारीख़नि में हिनखे कीअं बि लिखियो वियो आहे पर हीउ जेको आहे वधि खां वधि अयाश हुक्मरान हो ऐं ख़ुदि हिन पंहिंजे जेके हिननि जा समा हुआ उहे ख़ुदि हिन खां नाराज़ थिया ऐं नंढियूं वॾियूं हुननि बग़ावतूं शुरू कयूं। त सिंधी बि कुझु जेको सो बग़ावतूं शुरू करे रहिया हुआ हिन जे बारे में। त जॾहिं शाह बेग अरगून ॾिठो त हाणे जाम बाबीनो त सिंध में रहियो न आहे, हाणे जाम फेरोज़ जेको आहे सो पंहिंजे अयाशनि में मसरूफ़ आहे, छो न हीउ मौक़ो भलो आहे, छो न सिंध ते हमिलो कजे। ॿियार हिननि सिबी खां ठठे ताईं जेको आहे फुल लूट कंदा रहिया अरगून ऐं अची हिननि ठठे गादी वारे हंध ते हिननि हिकु जंग कई ऐं जाम फेरोज़ खे शिकस्त ॾेई ऐं हीउ पाण जेको आहे सो सिंध जा हुक्मरान थिया। त रुॻो हिननि सिंध में फुल लूट न कई या हुकूमत न कई लेकिन हज़ारे सिंधी हिननि माराए छॾिया। जेके बि सिंधी हिननि जे ख़िलाफ़ु बग़ावत कई उहे त सिंधी माराया विया पर जेके सिंधी पंहिंजे घरनि में हुआ उन्हनि खे माराए हिननि फुल लूट कई। न उहो बग़ावत बि कोन करे रहिया हुआ, हालांकि उन्हनि जो माना को इरादो कोन बग़ावत करण जो, पर उन्हनि खे बि हिन माराए छॾियो। हालांकि सिंधियुनि खां हिन जेको आहे सो एतिरो बदतरीन इंतकाम वरितो जहिड़ो करे हिननि जी सिंधियुनि सां का पुराणी दुश्मनी हुजे। त इहे जेके सिंध में जेके मसइला पैदा थिया ऐं माण्हुनि जेको आहे सो जाम फेरोज़ खां नफ़रत कई त इन जी असल वजह इहा आहे त जाम फेरोज़ अयाशी में मसरूफ़ थी वियो, उन जा सुठा तइलुक़ात तमाम सां कोन हुआ ऐं जाम बाबीने जेको सो हिकु चालाक माण्हू हो ऐं उन जे दौरे हुकूमत में सिंधियुनि खे या सिंधियुनि ते कॾहिं ॾुखियो वक़्तु आयो त उनखे उन्हनि सभिनी गॾिजी मसइले खे हल पे कयो ऐं जेको आहे सो उनजो वधीक जाम बाबीने जो तावन रहियो। लेकिन हीअ न हो, हिन सिंधियुनि लाइ कुझु ज़ुल्म कया जाम बाबीने जाम फेरोज़ जॾहिं हुकूमत ते वेठो त ख़ुदि सिंध जा माण्हू अहिड़ा जेके माण्हू हुआ जेके लालचन में अची अरगूननि खे सिंध में अचण जी हिननि दावत ॾिनी। ज़ाहिर हिन सिंधियुनि ई कयो आहे ईअं त जेको आहे सो न कंदा सिंधी ऐं सिंधी पंहिंजे मुल्क ते जेको आहे छो हमिलो कराईंदा। हालांकि हालात अहिड़ा थी विया जाम बाबीने जे करे ऐं जाम बाबीने शइ ते ध्यानु न ॾिनो, सिर्फ़ु अयाशियुनि में मसरूफ़ हो। समन जो जेको दौरु आहे इहो वॾो पीरियड आहे, इहो त असां जेको आहे सो ॿिए जेको आहे सो पार्ट में या ॿिनि वीडियोनि में असां इहो मुकमिल कंदासीं। त हींअर जेको आहे सो अरगूननि जो माना जेको आहे सो जाम फेरोज़ जी लापरवाही जे करे अरगूननि सिंध हमिलो कयो, न त अरगूननि खे हिमत न थी आहे जो हू सिंध हुकूमत कंदा या हमिलो कंदा या सिंधियुनि खां फुल लूट कंदा।
बिरादरीन जेको ज़ुल्म कयो इन खां वधीक जेको ज़ुल्म कयो उहे अथई तो खान सिंधियुनि सां त ज़ुल्म कया लेकिन हिननि अरगूननि खे बख़्श न कयो। त वरी हिननि जे बारे में वरी ॿियो वीडियो ठाहींदासीं त उनमें ज़िक्र कंदासीं। त वरी बि तव्हां दोस्तनि खे नंढी गुज़ारिश आहे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे जेको आहे वधि खां वधि दोस्तनि में शेयर कयो। वधि खां वधि सपोर्ट जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां पहिरीं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते सपोर्ट पे कई ईअं तव्हां सपोर्ट कयो। महिरबानी। वरी मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं तव्हां खां वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।